जी इन वक्त असी शाहराह फैसल ते मौजूद आयूं। मौसमियात खाते पारां कराची में 3 ॾींहंनि लाइ हीट स्ट्रोक जो ॿुधायो। अॼु ॿियो ॾींहुं आहे कराची में हिन वक्त ताईं जेको आहे त हीट स्ट्रोक जारी आहे ऐं मौसमियात खाते पारां चयो वियो त 3 ॾींहं हीट स्ट्रोक रहंदो, जंहिंखां बाद जेको आहे त मौसम हितां जी ख़ुशगवार थी वेंदी ऐं मौसम में तब्दीली बि अची वेंदी। अॼु ॿियो ॾींहुं आहे कराची में हीट स्ट्रोक आहे। हिन वक्त रोडनि ते असांखे ट्रैफिक भी घट नज़र अचे पई। गर्मी सबब शहरी जो घरन ताईं महदूद थी विया आहिनि। मौसमियात खाते पारां जेका इहा कती कई त 3 ॾींहं हीट स्ट्रोक रहंदो। काल्ह भी जेको आहे कराची में सख़्तु गर्मी, अॼु ॿियो ॾींहुं आहे भी कराची में गर्मी आहे ऐं सुभाणे ताईं हीअ गर्मी जारी रहंदी, जंहिंखां पोइ जेको आहे त मौसम जेको आहे त बहितर थींदी। हिन वक्त जेको आहे त हीट स्ट्रोक जे करे जेको आहे त शहरी भी घरनि ताईं महदूद आहिनि ऐं मौसमियात खाते पारां भी इहो चयो वियो त हीट स्ट्रोक जे करे शहरी थोरो एहतियात कनि। ॿिए तरफ़ जेको आहे त अस्पतालुनि में पिणु हीट स्ट्रोक सेल क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें जना अस्पताल ऐं उन सां गॾोगॾु सिविल अस्पताल में सिहत खाते पारां हीट स्ट्रोक लाइ अलॻि जेको आहे त सेल क़ाइमु कया विया आहिनि। हिन वक्त शाहराह फैसल ते बि असांखे ट्रैफिक जेका आहे उहा घटि नज़र अचे पई।